अयोध्या वारे संतन असा के कथा बुधाई। श्री स्वामी शरण महाराज जन चवन पिया हिकड़ो भक्त हुयो संतन में ॾाढी श्रद्धा रखंदो, संतन में उन्हनि जो ॾाढो ॾाढो प्रेम हूंदो, सिक हूंदी। एक ॾींहं जी ॻाल्हि आहे, उन्हनि जे आश्रम में धन कुछ कोन हो, हिकु ॿ संत अची लथा। हाणे भोजन कीअं कराए, उन्हनि खे सेवा कीअं ॾे, बेटा कीअं ॾे। वीचारे ॾाढी कोशिश की चई महाराज हिते त ॿिनि माण्हुनि जो राशन कोन्हे, इन्हनि खे संतनि खे आख़िर कीअं असां सेवा कयूं। कुछ खीर भी पियारणो आहे, रात जो फल ॼणा आहिनि, भोजन कराइणो आहे, 2-3 वेला आहिनि, आख़िर हिकु ॾींहुं रुकंदा त कीअं कजे। गुरुजी विया ॿाहिरि, ध्यानु ॾिजो, गुरुजी विया ॿाहिरि ॿिए नगर। उन शिष्य छा कीअं ख़बर अथव, उन मंदिर में जेके आश्रम में घंटा वॼाइण वारा थींदा आहिनि न, उहे घंटा लाथई, ये जेके खंजड़ियूं थींदियूं न हलाइण वारी झांझियूं, इहे कढी ऐं विकिणे आयो दुकानदार खे वञी करे। उन सस्ताई जमाने में काफी पैसा मिलिया, संतन के चकाचक भोजन कराई, बढ़िया खीर भी खाराई, त रबड़ी भी खाराई, फल भी खाराई, रात जो खीर भी पियारी, सुबह जो नाश्तो भी कराई। संत प्रसन्न थिया, उनके शाल भी पातई, संत विदा थिया। गुरुजी आया, अरे गुरुजी आया, ॾिसण लगा हिते हिते घंटा काढ़िया भाई। चेलो चुप, अरे वो झांझ काढ़े वही खणिया कीर्तन में, कि आई कोन त काढो खणी अचा। घंटी नहीं, घंटी भी वही, अरे काॾे वही, कोई चोर आयो चोरी करे हो, काॾे छा थियो, कोई वठी हुआ, चई न वठी हुआ न चोरी थी आहे, त चई मां विकिणे आयो। विकिणे आयो छो, चई संत आया, उन्हनि खे सेवा करण लाइ कुझु कोन हो, खाराइण पीआरण लाइ छा कयां। पोइ चई बसि विकिणे करे पोइ उन्हनि खे भोजन वोजन करायो, बढ़िया उन्हनि जी आशीर्वाद वरिती। गुरुजी चवनि था वाह रे, संतन के भोजन करण लाइ तू दरबार जा हे मंदिर जा घंट घड़ियाल ढोलकूं विकिणे करे उन्हनि खे भोजन करायो। हा, चई अच्छा, हे घणा संत आया, चई 2। चई अगरि 2 संत ॿिया बि अची वञी हा त छा करे आ, पोइ कहिड़ो सामान बचायो अथई। छा जवाब ॾिनो उन सेवक, चए तो गुरुजी अगरि 2 संत ॿिया बि अचनि हा न, उहे जेके अंदरि राधा सां गॾु मुरली था वॼाइनि तव्हांजा भॻवान, मां उन्हनि खे बि विकिणे छॾियां, मां भगवान के भी विकिणे छॾियां, पर संतन के खाली न मोकिलिया। छो जो भगवान तो सर्व व्यापक आहिनि, भगवान असांखे कॾहिं न छॾींदा आहिनि। नंढो शिशु अगरि रुसी पए, साल जो धक हणे, माता खे डुक पाए भॼी वञे, त छा माता हुनखे छॾे छॾींदी न। गुरू जी अखियुनि में आंसू वेही आया, गले लॻायसि, चई वाह वाह, सफल आहे, वाह तुंहिंजी सेवा सफल आहे, तूं सचो सत्संग कयो आहे पुट। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। एड़ी भक्ति हुजे न त भगवान खे ॻोल्हणो न पवंदो आहे। वो कहिड़ो समय आहे जंहिंमें भगवान न हुजनि, उहा कहिड़ी जॻह आहे जंहिं जॻह ते भगवान कोन्हनि, वो कहिड़ो हृदय आहे जंहिंमें भगवान न आहिनि। ॿुधायो, हर जॻह ते हर समय हर प्राणी सां गॾु भगवान आहिनि, बसि श्रद्धा विश्वास वारा असांखे नेत्र कोन्हनि।